नाज़रीन, सांगड़ में सिंध एम्प्लॉइज़ अलायंस के सदर ते सरकारी मुलाज़िमन पारां स्कूलन ऐं ऑफिसनि जी तालाबंदी करे एहतजाजी धरणो हयो आहे। तफ़सील आहे नादिर बुर्दी। जी नादिर। जी बिल्कुल, सिंध के ॿियनि शहरनि जी सांगड़ में सिंध एम्प्लॉइज़ अलायंस के सदर ते सांगड़ मिरपुर खास तौर ते सरकारी मुलाज़िमन पारां एहतजाजी धरणो हयो आहे, जंहिं सांगड़ वाया मिरपुर रोड ट्रैफिक से मरकज़ की गया धरने में मरकजी अखबार अशरफ की शिरकत कई है, जिसे एहतजाज करने जेसी ताईं सिंध हुकूमत अंदर मुतालबा तस्लीम न कंदी तो एहतजाज जारी रहंदो। एहतजाजी मुजाहिरे दौरान जेके ज़िलनि जा समूरे तालुकनि में जेके गुस्सा पीजीएल पैरामेडिकल खाते जा मुलाज़िम जेके शरीक थिया आहिनि, हुन दौरान जेके हाफिज़ स्कूलनि में जेका तालाबंदी रही आहे, जिन वक़्तु सरकारी मुलाज़िमन पारां प्रिंसिपल बारे एहतजाजी कायम करे धरणे हणी जेकॾहिं धरणे में शरीक अखबारनि जो चवणु आहे त जेसिताईं असांजा जाइज़ मुतालबा तस्लीम न कया विया त धरणो जारी रहंदो। हुन चयो त जेकॾहिं असांजा मुतालबा तस्लीम न थिया त अक्टूबर ते जेको आहे सिंध में जेका सरकारी मुलाज़िम जेके फिलहाल धरणो हयो वेंदो। जी नादिर, अवां जी महिरबानी।